फोन जी बैटरी जी उमिरि वधाइणी आहे त अव्हांखे बि ही तरीक़ा अख़्तियार करणा पवंदा। फोन जी बैटरी जेकॾहिं इस्तेमाल दौरान डेड थी वञे त इहा वापेदार जी परेशानीअ जो सबबु बणिजी वेंदी आहे, छो त फोन बंदि थियण जी सूरत में राब्तो नाहे थी सघंदो। इन लाइ परेशानीअ खां बचणो आहे त टेक्निकल माहिरनि जे तरीक़नि ते अमल करणो पवंदो या अव्हांजी बैटरी कॾहिं बि डेड न थींदी। माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं सेटिंग्स में कुझु तब्दीलियूं कजनि त बैटरी जल्द ख़तम थियण खां बची वेंदी आहे। इन लाइ हिकु सवलो ऑप्शन पावर सेविंग मोड आहे जंहिंखे ऑन करणु घुर्जे। जॾहिं अव्हांजो फोन अॻु ई घटि चार्ज हुजे त उनखे पावर सेविंग मोड ते लॻाइणु घुर्जे। जेकॾहिं अव्हां उनखे थोरी चार्ज ते बि छॾे ॾियो था त पोइ अव्हांजो फोन पाइदार न रहंदी। सैमसंग कंपनीअ जे माहिरनि जो चवणु आहे त पावर सेविंग मोड हिकु बहितरीन ऑप्शन आहे। इन खां सवाइ रेज़ोल्यूशन घटि करण जो तरीक़ो बि बहितर आहे। स्मार्टफोन जी रोशनी अखियुनि लाइ बि ख़तरनाक हूंदी आहे। इन जा शुआ अखियुनि जी नज़र खे मुतासिर करे सघनि था। इन लाइ पंहिंजे मोबाइल फोन जी स्क्रीन जी रोशनीअ खे घटि कयो। पहिरियां डिस्प्ले सेटिंग्स में वञो ऐं स्क्रीन जी रोशनीअ खे घटि कयो। इन फीचर खे ऑटो ते रखी छॾणु सभ खां बहितर हूंदो आहे त जीअं बिना ज़रूरत जे फोन पाण मुरादो रोशनी घटाए। फोन खे मुकमल चार्ज थियण खां पोइ बि सॼी राति चार्ज में हणी छॾण सां बैटरी तबाह थी वेंदी आहे। जेकॾहिं असांजे स्मार्टफोन 100% चार्ज थी वेंदी आहे त पोइ बि चार्जर ते लॻल हूंदी त बैटरीअ ते दबाव पवंदो आहे। उन जे नतीजे में इन जी हयाती खुटी पवंदी आहे। अव्हां मोबाइल फोन गरम या थधी जाइ ते रखी आहे त अव्हांजी फोन जी बैटरीअ खे नुक़सान थींदो। मोबाइल फोन खे गाॾीअ में विसारे छॾण बि ग़लती आहे, छो त गाॾीअ में गर्मी हूंदी आहे। फोन खे हमेशह अहिड़ी जाइ ते रखिजे जिते न घणी गर्मी हुजे न वरी घणो सीउ हुजे।